हालाणी में बाबड़ हालीकोटा ऐं खासकेली बिरादरी में हलंदड़ झड़नि खे ख़त्म करण लाइ मेड़ में काफ़िलो बिरादरी वटि पहुतो। काफ़िले जी अॻुवाणी कंदड़ जो चवणु हो त असां पंहिंजे इलाइक़े में नफ़रतूं ख़त्म करे मुहबतूं विरहण था चाहियूं। असां जेके बि माण्हू पाक किताब शाह जो रिसालो ऐं सईद साण खणी तव्हां वटि पहुता आहियूं। तव्हांजो पाण में दुश्मनूं बेगुनाह माण्हुनि जो क़त्लेआम बंदि कराइण लाइ अमन जा सफ़ीर थी करे अवां वटि आया आहियूं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार कुझु ॾींहं अॻु हालाणी शहर में बाबड़ बिरादरी, हालीकोटा बिरादरी ऐं खासकेली बिरादरी जे माण्हुनि विच में जहिड़े सबबि नौजवान फौत ऐं हिक ॿिए जा केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया हुआ। उन्हनि वटि अॼु मिंट मेड़ काफ़िलो आयो आहे। वधीक अचो त ॾिसूं था हालाणी जी इक़बाल कारी जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु नेशनल हाईवे भरिसां गुल डेकोरेशन ते बीठो आहियां, जिथे इहो ऐलान कयो वियो हुयो त हालाणीअ मां अमन जो पखी गुमजी वियो आहे ऐं क़बीलाई झेड़ा वधी विया आहिनि। उन्हनि झेड़ींदड़ धुरनि ॾांहुं अॼु मिंट मेड़ काफ़िलो वेंदो। अचो त उन्हनि माण्हुनि खां पुछूं त हू उन झेड़ींदड़ माण्हुनि ॾांहुं कहिड़ो पैगाम खणी वञी रहिया आहिनि। मिंट मेड़ जो काफ़िलो जेको आहे खणी रहिया आहियूं। अमन जे हिसाब सां पंहिंजे शहर जे खे अमन बहाल करण जे लाइ उन्हनि धुरनि ॾांहुं जेके हिन वक़्तु जेको आहे उहे झेड़नि में मुलविस आहिनि, उन्हनि झेड़नि खे ख़तमु करण लाइ असां हिकिड़ो दोस्तनि जो हिकिड़ो कट घुरायो आहे, जंहिंमें शहर जा सभु जेका दोस्त असां सां गॾु आहिनि। उन्हनि उहो मिंट मेड़ जो काफ़िलो उन्हनि धुरनि ॾांहुं खणी वेंदासीं त जीअं उहे पंहिंजे पाण खे अमन में रखनि ऐं झेड़े खां परे रखनि। असांजा सिंधियुनि में पाण क़बाइली जहिड़ा हली रहिया आहिनि ऐं असां मिंट मेड़ जो काफ़िलो वठी सैयद ऐं क़ुर खणी तव्हां वटि ईंदासीं। तो मां इन ॻाल्हि में ॾाढी जस पेश थो कयां त उन वॾे ख़्याल खे सिंध असांजी अमुन वारी आहे ऐं बाबुल इस्लाम सिंध जो नालो आहे ऐं इस्लाम में ईअं ई आहे त अमुन परस्ती आहे ऐं असांजी ॾाढी दिलि आज़ारी थिए पई। 2-2.5 साल खां वठी हालेकोट ऐं ख़ासकली बिरादरीअ में जहिड़ो लॻो पियो आहे। रिसेंटली हिते बांबड़ बिरादरीअ में जहिड़ो लॻो पियो आहे ऐं इनशाला रब जी ज़ात ते असांखे यकीन आहे, उमेदु आहे त असां हथ जोड़े आख़िर में हेठि वेही बि रहंदासीं ऐं ख़ुदा कारण न हिन में का सियासी ॻाल्हि आहे न का आहे। समाजी हिसाब सां ई असां सभु गॾु थिया आहियूं। मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा माण्हू पीर फ़क़ीर सभु हिते गॾु आहियूं असां। त इनशाला हिन ॿिन्ही धुरनि में जीअं पाण में ठाह थी वञे, वरी साॻिए हिसाब सां ई इहे माण्हू पाण में ॿधी मोहबत में हलनि, हिकिड़ो हुनजो निज़ाम ज़ब्त घर जो चरखो वरी हलणु हिकिड़ो शुरू थी वञे। असांजे इलाइक़े में जेके बिरादरी जहिड़ा ऐं ज़ाती रंजिशूं थी वियूं आहिनि, उनजे करे हितां जो अमन माण्हू ॾाढो ख़राबु थी वियो आहे। हितां जा माण्हू पाण खे केरु बि पिया सम्झनि ऐं जेको असां वटि वञूं था पेड़ में काफ़िलो वठी, असां में हिकु सचाई ऐं चङाई जी उमेदु आहे त हिननि सां भला कुझु फ़र्क़ु पवंदो, माण्हुनि जी नफ़रतूं ख़तमु थींदियूं कि हिन तरीक़े सां गॾु में गॾु गुरू पाण में के फ़ैसिलो वटि आमादा थींदियूं, किथे फ़ैसिलो रखनि। इन सां असांजे मुआशिरे में जेके नासूर जहिड़ा आहिनि उहे घटि थी सघनि था ऐं हिन में असांखे अमन माण्हुनि जे हवाले सां साबित थिए। असांजो इक़बाल भाई, असांजो हिकिड़ो ई मक़सदु आहे त असांजा माण्हू प्यार मोहबत ऐं अमुन सां रहनि। नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे अॻिते हली वॾा तकरार थियनि था। असां ॿियनि ज़िलनि खे जीअं ॾिसूं, कश्मीर, गंगकोट, शिकारपुर, जिते माण्हू ॾींहं जो बि घुमी नथो सघे। प्यार मोहबत हूंदो, अमुन हूंदो, झेड़ा न हूंदा त माण्हू रोज़गार कंदो, कारोबार कंदो, कंहिंजी जीजल जी झोली ख़ाली कोन थींदी, का भेण असांजी बेवाह कोन थींदी, को बच्चा के यतीम कोन थींदा। असां हिकिड़ो इंसानियत जो दर्द रखी ऐं बग़ैर का लिसानियत जे, बग़ैर का फ़िरके वारे जे, बग़ैर का सियासत जे असां सभिनी दोस्तनि खे गॾु खणी हलूं था ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि जो मां शुक्रगुज़ार आहियां। मां फ़क़ीर क़िस्म जो माण्हू आहियां, उहे सभु मुंहिंजे चवण ते हिन ते आया आहिनि। पर मां सम्झां थो त जेके बि आया आहिनि उहे सभु इंसानी दर्द रखंदड़, दिलि में दर्द रखंदड़ माण्हू आहिनि। उहे सभु इहे माण्हू चाहिनि था त अमुन हुजे ऐं इनशाला असां उन्हनि धुरनि ॾे वेंदासीं, मेड़ मिंट खणी वेंदासीं, क़ुर सैयद सभु खणी था हलूं, सभु दोस्त हलूं था ऐं इनशाला उमेदु आहे उहे बि जेको आहे सम्झंदा इहा ॻाल्हि। ऐं असांजो शहर जेको आहे हालाणी उहो हिकिड़ो अमुन अमान वारो शहर रहियो आहे ऐं इनशाला वरी बि असां हुनखे अमुन अमान जो शहर बणाईंदासीं। असांखे नंढी कोशिशि कई आहे त जहिड़े खे बंदि कयो वञे। असां सभु दोस्त गॾु थिया आहियूं, नंढी कोशिशि कई आहे। ख़ासि करे हालेकोट ऐं बांबड़नि जे जेके थी पिया उन जहिड़े काफ़िलो वठी मिलूं था
उम्मीद आहे इंशाल्लाह वो सुठी वोट ॾींदा ऐं कंहिं फ़ैसिलो ज़ाहिर कंदा इलाइक़े में असां अमन रहे ऐं हिन नंढी जदोजहद में हिन कोशिश में मां हिकिड़े पंहिंजे भाउ खे ज़रूरियात जेको असांजो हर माह गॾु मरूं भाउ ज़ुल्फ़कार नागो उनजी जदोजहद खे असां जारी रखंदा